अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलीकार आवा यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते बेशतर इल्ज़ामात लगता रहंदा आहिनि, इम्तिहानात कैंसिल थींदा रहंदा आहिनि। हुननि जा वरी हाणे रिसेंटली ॾिठोसि त लाहौर पंहिंजो सिंध हाई कोर्ट जी जजमेंट आई आहे, जंहिंमें सिंध हाई कोर्ट जी जजमेंट में चयो वियो आहे त सिंध जेको SPSC जो एक्ट आहे 1989 जो, उहो एक्ट ही कलदम अल्ट्रा वायर्स आहे, कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ु आहे। इन करे 2018 ऑनवर्ड्स जेके बि उन जे बेसिस ते जेके बि पेपर्स थिया आहिनि, टेस्ट थिया आहिनि, इंटरव्यूज़ थिया आहिनि, उहे सभु कलदम करार था ॾियनि, सेटर साइड था कनि। जी, अॼु जेको हाई कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे, ॾाढो हुन सां हिकिड़ो पैदा थी वियो आहे, हिकिड़ो हिजान पैदा थी वियो आहे त हिकिड़ो इदारो हो सिंध पब्लिक सर्विस कमीशन, चऊं त उहो बंदि थियो, उनजी वेबसाइट बंदि थी वई, उनजा जेके टेंडर्स थियल आहे, जेके उन्हनि 2018 ऑनवर्ड्स जेके बि हुननि जेके कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स हुआ चटाभेटी वारा, उहो सभु चऊं त हाणे मुअतल थी विया उन्हनि जा। हाणे 2018 में जेके नौजवान थिया हुआ पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू भर्ती थिया हुआ, उन पंहिंजी पोस्टिंग्स ते हूंदा छा हूंदा, हाणे उनजो फ्यूचर जेको आहे ख़बर न आहे छा आहे। अच्छा, आउं त कानूनी माहिर न आहियां, लेकिन अगरि इहो जेको एक्ट आहे 1989 जो, यानी त पोइ 1989 जो अगरि एक्ट ही अल्ट्रा वायरल हो, अगरि गैर कानूनी गैर आइनी हो, त पोइ हुनखां पोइ त समूरा जेके भर्तियूं थियूं हुजनि टेक्निकली पोइ उहो बि मुअतल थियनि, पर हाणे अदालत सगोरी जो बहितर ऐं पाण कानूनी माण्हू कोन आहियूं। बहल जेको हुकुम आयो आहे त 2018 खां पोइ सभु गैर मतिलबु मुअतल थी विया जेके बि फ़ैसिला सिंध पब्लिक सर्विस कमीशन कया आहिनि। इदारो फ़िलहालु त तालो लॻी वियो आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा त अदालत जो फ़ैसिला आहिनि, उहो त ज़ाहिर अदालत बहितर सम्झे थी, हुननि जी सवाबदीद आहे। लेकिन जॾहिं असां हिन पब्लिक सर्विस कमीशन ते गुज़िरियल काफ़ी सालनि खां शदीद हिकिड़ी जेको आहे तासुब ऐं मैरिट जी भंजकड़ी ऐं करप्शन ऐं हिन जा इल्ज़ामात हुआ, त थिए छा थो त जॾहिं तव्हां इदारनि खे जॾहिं चइजो थो त इदारनि खे तबाह कयो पियो वञे, इदारनि खे मज़बूत न कमज़ोर कयो पियो वञे, त दरअसल तव्हां हुननि जी जेका फंक्शनिंग आहे हुनखे मैरिट त हटाइणु शुरू कयो था, त आख़िर में हू इदारो एतिरो खोखलो थी वञे थो त के ॿिए हंधा को तेज़ हवा जो झोको हले थो या को ॿिए हंधा हिकिड़ो झटको अचे थो ऐं इदारो ज़ीरो थी वञे थो। ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़े ज़माने में हिकिड़ो मोतबर इदारो तस्वर थींदो हो, पर पाण ॾिठो त सुप्रीम कोर्ट बि हिननि जा हिकु ॿ जेके पुराणा इम्तिहान हुआ, मुंहिंजे ख़्याल 2013 जो हिननि जा रिज़ल्ट्स कलदम करार ॾिना हुआ, उहे ई वरी 2018 में थिया, त हाणे उहे बि कलदम थी विया बिकॉज़ के हू एक्ट ई जेको आहे गैर आइनी हो। त इदारनि खे इहो ई त रोयूं था त इदारनि खे जॾहिं तव्हां सिस्टमेटिकली पंहिंजी पसंदि ऐं पंहिंजा माण्हू भर्ती कराइण या पंहिंजी पसंदि नापसंदि ते हलायो था, त इदारा एतिरा खोखला थी वञनि था जो पोइ हू हिकिड़े कंहिं झटके सां, हाणे ज़ाहिरी तरह तालुक़ु न बि आहे पर तालुक़ु आहे। ख़ुदि अॼु उन वकील साहिब खे ॿुधो पिए, जंहिं इहो केस टाइम न्यूज़ ते हलियो पिए, त हू चए पियो त हुननि खे चयो वियो त तव्हां पंहिंजा रिकॉर्ड आणे ॾियो 2 सालनि खां, 3 सालनि जो, त उहो बि हू पेश न पिया करे सघनि, छाकाणि त इदारो सिर्फ़ु हिकिड़ी डिक्टेशन ते अगरि, ऐं उहो बि रोज़गार जहिड़े संजीदा ऐं सेंसिटिव मसइले ते अगरि मैरिट ते न पियो ऑपरेट करे, त बसि पोइ उनखे परवाह बि कोन्हे जेके वेठा आहिनि उते। सो हाणे हीअ त जेको थियो इदारे सां जेको थियो ऐं हिकिड़ी लेकिन हाणे सवाल वॾो $1 मिलियन जो आहे त हीअ जेके 100,000 नौजवान ऐं हुननि जा ख़ानदान आहिनि, इन्हनि जो छा थींदो। हीअ त हिकिड़ी हैजान में अची आहे न, हिकिड़ी बेयकीनी वारी सूरत हाल में अची आहे। हाणे अगरि असांजी हुकूमत सुप्रीम कोर्ट में वञे बि थी, सिंध हुकूमत शायदि वेंदी सुप्रीम कोर्ट में, लेकिन तेसिताईं हिननि जो छा थींदो। मुंहिंजे ख़्याल हीअ सिर्फ़ु डॉक्टर्स न आहिनि, ही मैनेजमेंट ग्रुप जा बि जेके पूरो CC जेको थींदो आहे, PCS ऑफिसर्स आहिनि, त हिननि जो छा थींदो। ही किथे न किथे हींअर बि हिननि जी पोस्टिंग्स हूंदियूं। सो हिकिड़ी पर अफ़सोस इहो थिए थो त ईअं असांजा इदारा जेके आहिनि उहे खोखला थी वञनि था, ऐं आख़िर में हिकिड़े ॾींहुं तालो लॻी वञे थो। खोड़ पाण स्टील मिल्स ॾिठो, पाण PIA जो हाल ॾिसूं था, पाण खोड़ इदारनि जी ॻाल्हि करे सघूं था। पर पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ी उमेद हुई त हिकिड़े ज़माने में हिन जी हिकिड़ी कारपत हूंदी, हिकिड़ो को क्रेडिबिलिटी हूंदी, पर पोइ जॾहिं
असांखे हर हंधि जेको आहे उहो पंहिंजा नवाज़ी करणी हूंदी आहे, मेरिट जी लताड़ करणी हूंदी आहे, त पोइ तव्हां इन्हनि इदारनि में हिकिड़ा वरी 2 नंबरी माण्हू मुक़ररु कंदा आहियो जेको तव्हांजी हुकुम जी बजावरी कनि। पोइ 2 नंबरी माण्हू अगरि तव्हांजा 4 कमु कनि था त 8 पंहिंजा कनि था, ऐं इदारा ईअं जेके कमज़ोर थियनि था या आख़िर में ख़तमु थी वञनि था। अल साहब, अगरि इन में हिकिड़ी ॻाल्हि त इहा अचे थी त मेरिट ते जेके माना चलो ठीकु आहे, जे सोर्स ते जेके पास थिया हूंदा या कुझु बि थियो हूंदो, अगरि उन्हनि खे अगरि अहिड़ो को झटको अचे थो, जजमेंट अचे थी, को मसइलो थिए थो, उन्हनि खे भाई हली वेंदी नौकिरी में, ऑलरेडी सोर्स ते हुया, त जेके मेरिट ते थिया हुया उन्हनि खे जेको डिस्ट्रेस कॉज थियो उहो छकारे वञनि, सरकार खे सू कनि, छा कनि? ॾिसो न, नाउ हाउ कैन यू डिसाइड, अगरि मिसाल 1000 ॿार हिन में नौजवान जेके आहिनि पास पब्लिक सर्विस कमीशन में क्लियर कयो, मञी वठूं त हुन मां 500 जेके आहिनि उहे सिफ़ारिश ते या पैसनि ते या हिन ते पास थियो, हुन इम्तिहान पास कया, 500 मेरिट ते थिया, पर हाणे तव्हां हुन मां छंछाड़ कीअं कंदो? छाकाणि त हिकिड़े ई बोर्ड हिकिड़े ई माण्हुनि उन्हनि खे ॾिनी आहे, उन्हनि खे क्लियर कयो आहे, PCS माना हुनजो इम्तिहान पास कयो आहे उन्हनि खे, त तव्हां उन 1000 मां 500 अलॻि कीअं कंदो? जी ख़बर कीअं पवंदी? तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? वही ॻाल्हि आहे, ख़बर कीअं पवंदी त केरु? त लेकिन ॻाल्हि इहा आहे त भई पोइ हुननि नौजवाननि जो त कसूर ई कोन्हे न, हुननि नौजवाननि जो कहिड़ो कसूर आहे? जी हा, पाण त इहो अज़्यूम कयूं त सभु जा सभु मेरिट ते थियल आहिनि। मिसाल CSS क्लियर थिए थो जेको फेडरल गवर्नमेंट जो आहे, पाण त अज़्यूम कयूं था न सभु मेरिट ते थिया आहिनि। सो छाकाणि त इहो हिन में नौजवान जो त कसूर ई कोन्हे। नौजवान त अगरि इम्तिहान ॾिनो आहे, इम्तिहान में पास थियो आहे या हुन पैसा ॾिना आहिनि मिसाल, जी हा, पर तव्हां जेको सिफ़ारिश या पैसा ॾेई पास थियो आहे ऐं जेको मेरिट ते पास थियो आहे, तव्हां हुन ॿिन्ही खे अलॻि अलॻि कीअं कंदो? उहा ई ॻाल्हि आहे न, इहो एॾो नुक़सान थो थी वञे। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु गुलाम मुस्तफ़ा जोखियो नवाब शाम। जी जोखियो साहब, छा सवाल हूंदो? सर, असांजो अर्ज़ु आहे त 2018 में एटोटा जेका आई वैक्सीनेटर जे BPS 6 जे आसामीअ जे लाइ, जंहिंमें 1733 वैकेंसियूं हुयूं, सर लॻभॻि 40,000 कैंडिडेट में वेठा, तमामु 1610 छोकिरा पास थिया, मतिलबु त वैकेंसियूं घणियूं हुयूं ऐं छोकिरा तमामु घटि पास थिया। ऐं जेका UC 7 ते उन वक़्त में एटोटा आई हुई, त सर उन वक़्त में छा थियो जो छोकिरा तमामु थोरा पास थिया ऐं सीटूं घणियूं हुयूं, उन जे करे हुन फी में साहब में एप्रोल ॾिनी हिकिड़ी, जेको असांजे हुननि ऑर्डरनि ते बि क्लियर लिखियलु आहे। पर परी मां तव्हांखे ॿुधाईंदड़ वैक्सीनेटर जो कमु आहे, ततीअ थधीअ गर्मीअ में नंढनि ॿारनि गुलनि मासूम ॿारनि खे वैक्सीन कंदा आहिनि। त सर उन वक़्त में UC 7 खां करे हुन में ज़िले वाइज़ अपॉइंटमेंट कई, माना जंहिंमें 100% मेरिट थी, जंहिंमें 60+ वारा जेके बि छोकिरा हुआ ज़िले वाइज़ करे उन्हनि खे अपॉइंटमेंट ॾिनी वई। त उन्हनि छोकिरनि ने ट्रेनिंग करे तक़रीबन 15 महीना नौकिरी कई आहे। हाणे वरी सर उन्हनि खे माना हटाइनि पिया था, तक़रीबन UC वाइज़ वरी पिया कनि, माना ज़िले वाइज़ मां हाणे ख़तमु करे वरी UC वाइज़ पिया कनि ऐं छोकिरनि खे तक़रीबन 700। ठीकु आहे मुस्तफ़ा साहब, वैक्सीनेशन वारा जेके वर्कर जेके उन्हनि जी ॻाल्हि कनि पिया, पर ॻाल्हि उहा ई मेरिट जी मेरिट ते उन ॾींहुं बि चयो जोखियो साहब, मेरिट ते भर्ती थियनि, पोइ UC ते थियनि या ज़िले ते, को फ़र्क़ु नथो, उन ते फ़र्क़ु नथो पए। मेरिट जी ॻाल्हि हले थी पई, थोरी देरि पहिरियां बि ॻाल्हि कयूं था पिया। ऐं सभु हिकिड़ो सवाल अचे थो इन ते SPSC ते, त सेंट्रल पब्लिक सर्विस कमीशन पाकिस्तान जो माना उहो इदारो, सिंध जो उहो इदारो आहे जेको मैनेजमेंट खे सिलेक्ट कंदो आहे, सिंध जी प्रोविंशियल मैनेजमेंट खे, त मतिलबु उन ते कंटिन्यूसली इल्ज़ामात अहिड़े क़िस्म जा लॻनि था पिया, हुनजा टेस्ट जेके आहिनि उहे कैंसिल थियनि था पिया, त इहो तासुर छा थो वञे सिंध जी मैनेजमेंट जेका हायरिंग असांजी? सही ॾिसो न, मूंखे यादि आहे ब्यूरोक्रेसी जेका 2013 जा जेके कैंसिल थिया हुआ इम्तिहान, अदालत सगुरी कया, त मूंखे कंहिं एयरपोर्ट ते वियुसि पिए त मूंसां कुझु अची नौजवान मिलिया हुते, मूंखे असांखे चयो त भई हीअ असां ज़्यादती है, मुंहिंजो यार असीं छा था करे सघूं, त अदालत जो हुकुम आहे। पोइ उन मां बाद में ख़बर पई त कुझु नौजवाननि वञी CSS बि क्लियर करे वरितो, त माना हू बोगस न हुआ न, 100 जो 100 सैकड़ो हिन इम्तिहाननि में ईअं न हो त PCS पे 100 जो 100 सैकड़ो सिफ़ारिश या हू थी पए, हुन मेरिट ते बि पास थिया पे नौजवान, पोइ लिस्टूं बि हलियूं पे, पंहिंजी मिट माइट में भर्ती थिया पे, पैसा बि हलिया पे, सभु कुझु थियो पे। पर अगरि इहो न थिया, कॾहिं कॾहिं तव्हां हिकिड़े शइ खे एॾो बदनाम, तव्हांजे मतिलबु कुझु एक्शन्स या कुझु अमलनि जे करे उहो एतिरो बदनाम थी वञे थो जो पोइ हुन खां चङाई नज़र ई नथी अचे, हुनजो परसेप्शन एतिरो बुरो थी वञे थो ऐं डाउटफुल थी वञे थो, मशकूक थी वञे थो। सो PCS मां हिकिड़ो एतबार ख़तमु थियो। लेकिन सवाल इहो आहे त नौजवाननि जो कहिड़ो कसूर, हिननि नौजवाननि जो कहिड़ो कसूर? अगरि
ही जेको मूंखे आउं त कानूनी माहिर न आहियां पर जेको अॼु अदालत सॻोरी फ़ैसिलो कयो आहे उन में शायदि इम्तिहाननि दरख़्वास्त गुज़ार त इहा ई दरख़्वास्त खणी विया पर बेसिकली उन्हनि पब्लिक सर्विस कमीशन खे ई जेको 1989 जो एक्ट हो माना केतिरा साल थी विया टी 32 साल थी विया मथे 89 मथे हा 32 साल थी विया 32 सालनि खां पोइ अलाए छो दरख़्वास्त गुज़ारनि खे बि सभिनी खे सो बहरहाल हिन में अगरि हुन वक़्त खां हुननि जा सभु फ़ैसिला मुतल थियनि हा त पोइ जेके रिटायर थी विया आहिनि हाणे त हुनमां कई माण्हू रिटायर बि थी विया हूंदा सो लेकिन मां वरी चवां थो नौजवाननि जो कहिड़ो ॾोहो आहे अली साहब नौजवान जो ॾोह न आहे माना पोइ इहो त अगरि जे इक्का दुक्का माण्हुनि जे करे जेके सिफ़ारिशी आहिनि या अगरि जे पक्ता बि वञनि था एविडेंस बि मौजूदु आहे जजमेंट अची थी वञे या मिसाल अगरि अहिड़ो कुझु थिए थो इक्का दुक्का माण्हुनि जे करे अगरि पूरो जी पूरा एग्ज़ाम्स कैंसिल था थियनि त पोइ इहो त जंहिं कई आहे इहा हरकत उन ते क्रिमिनल क़िस्म जो केस थियणो छो एॾो वॾो डिस्ट्रेस काज़ करण सां गॾु छो जो 2013 में ई वीचारा जेके सिलेक्ट थिया उहे वरी तव्हांजे सवाल ते इहो सवाल पैदा थींदो तव्हां धार कीअं कंदो हीअ घोरा कारा त कोन्हनि जो तव्हां रंग जी बुनियाद ते अलॻि कंदो कहिड़ी ख़बर आहे केरु मेरिट ते आहे केरु न आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हू जेके माण्हू सिफ़ारिश ते या हुन ते थियनि था उहो को हेठी नंढे मुंढे माण्हू जी सिफ़ारिशूं न हूंदियूं आहिनि मथां लिस्टूं ईंदियूं आहिनि सो केरु केस कंदो ऐं केरु फ़रियादी थींदो उहो इहो त आई पोइ इवन अदालत सॻोरी बि डिफ्रेंशिएट कीअं करे या वरी कॾहिं कॾहिं इहो हुकुम ईंदो आहे त ॿीहर इम्तिहान वरिता वञनि हाणे मतिलबु पोइ अगरि PCS जा माण्हुनि जा बि ॿीहर इम्तिहान वरिता वञनि सुभाणे CSS लाइ चइजे वरी ॿीहर CSS करायो जीअं हीअं ताज़ो ख़्यालु उस्तादनि या अलाए कंहिंजो बि इहो केस थियो त उन्हनि खे चयो त वरी हिननि जा IBA जा शायदि इम्तिहान पास थियल आहे हेडमास्टर चयो त हाणे वरी इम्तिहान पास करायो इहो ईअं ई हलंदो रहंदो असां वटि जेसि ताईं हाणे सभु अगरि आख़िरी अगरि रखिजे त पोइ हाणे माना छा सूरत हाल छो जो चयो वियो आहे जजमेंट में त तव्हां जेको आहे नयो कानून जेको आहे उहो तरक़ी पज़ीर मुल्कनि जे हिसाब सां ठाहियो इस्लाम पंहिंजो न्यूज़ीलैंड ऐं ऑस्ट्रेलिया जे हिसाब सां स्पेसिफिकली नाला कयल आहिनि अच्छा हाणे हीअ छा तरक़ी याफ़्ता आहिनि मुंहिंजे ख़्याल में तरक़ी पज़ीर त कोन्हनि तरक़ी याफ़्ता चयो अथनि या तरक़ी पज़ीर चयो तरक़ी याफ़्ता डेवलप्ड कंट्रीज़ अंडर डेवलप चयो अथनि एनीवे कोर्ट जो मामिलो आहे पाण नथा कॉमेंट कयूं जीअं अदालत चयो हूंदो सही चयो माना हुन तां सिंध जेको आहे सरकार गाइडलाइंस वठे पंहिंजियूं ठीकु आहे साहब न चवंदा त हाणे उहो पुराणे तरीक़े सां मेरिट ते नौकरियूं ॾिजनि ठीकु आहे ऐं असां अॻिते वधूं था पिया सियासी मामला ते असां पाण वटि अचूं त मौलाना फज़लुर रहमान अॼु ॻाल्हाईंदे चयो आहे तनक़ीद कई आहे पीपुल्स पार्टी जे मथां जंहिंमें हुन चयो त PDM खे इतिहाद खे चई टोड़ण वारो चई ॾिसो सभ खां वधीक जंहिं खलल विधी सभ खां वधीक फ़ाइदो कंहिंखे पियो हुन जो PDM खां जेके पार्टियूं धार थियूं आहिनि उहे PTI में ब्रैकेट में अची वियूं आहिनि हुनजो चवणु त इस्तीफ़ाउनि जो ऑप्शन अञा बि मौजूदु आहे असां पंहिंजे क़ाइमु आहियूं पंहिंजे मौक़िफ़ ते ऐं इस्तीफ़ाउनि खां भॼणु जेको आहे उहो PTI खे टाइम ॾियणु बसि हाणे ॾे जवाबु वठि जवाबु आहे पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो साहिबु चवनि था ज़रदारी साहिबु त हिननि नो कॉन्फिडेंस न करे इमरान ऐं बोज़दार सरकारनि खे बचायो आहे उहो वरी ॾोरापो बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान ऐं नवाज़ लीग खे ख़ासि तौर ते ॾिए थो त हिननि अदम एतमाद जी तहरीक न आणे इमरान सरकार ऐं बोज़दार सरकार खे बचाए वरितो मौलाना फज़लुर रहमान चए थो त PP इस्तीफ़ा न ॾेई करे इमरान ऐं बोज़दार सरकार खे बचाए वरितो इमरान सरकार माना बोज़दार सरकार हाणे पाण में ॼाणी हिकु मतिलबु ॿिन्ही जो मौक़िफ़ आहे त हुन सरकार खे बचाए छॾियो या हुन सरकार खे बचाए छॾियो पर आख़िर में सरकार बची वई आहे इमरान सरकार सो फ़ाइदो इमरान सरकार खे थियो आहे पोइ हाणे उहो बचाइण लाइ में वॾो रोल पीपल्स पार्टी जो या नवाज़ लीग जो पाण में हिकु ॿिए खे ॾे जवाबु वठि जवाबु कंदा लेकिन ॻाल्हि मां सफ़ा हिकिड़ी अजीब मतिलबु मासूमाणी मूंखे लॻनि था मतिलबु इंतिहाई माज़रत सां त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग क़यादतूं हिकिड़ी असांजी ॾाढी मिच्योर ऐं हिकिड़ा पुराणा सियासी हिननि जा तजुर्बा आहिनि ॿिन्ही धुरियुनि जे जेके अकाबरीन या लीडर साहिबान आहिनि हिननि खे एतिरा हिननि खे अंदाज़ो ई न हो PDM ठाहिण महिल त यार हू चए पियो त इस्तीफ़ा ॾियो ऐं हू चए पियो त इस्तीफ़ा न ॾींदासीं ओचितो हिकिड़े ॾींहुं ख़बर पई अड़े हीउ त इस्तीफ़ा घुरे रहियो ऐं हुन ॿिए खे ओचितो ख़बर पई अड़े हीउ त इस्तीफ़ा नथो ॾे
एॾा मासूम आहिनि, मतिलबु मासूम त आहिनि, बट एॾो कीअं आऊं हिननि जी सियासी दानिशमंदी खे मूंखे त कॾहिं बि शक न रहियो आहे। पर मिसाल को नवां माण्हू हुजनि हा त उहो चवंदा यार इहा ॻाल्हि अलाए मूं कई पोइ चिटी न थी, ॿिन्ही खे पहिरें ॾींहुं खां ख़बर हुई न, इहो कीअं मुमकिन आहे त पीपल्स पार्टी खे अंदाज़ो न हो या पक न हुई, अंदाज़े खे छॾियूं था, पक न हुई त नवाज़ लीग त इस्तीफ़ा जी ॻाल्हि करे पई ऐं फ्रेश इलेक्शन जी ॻाल्हि करे पई। इहो पीपल्स पार्टी खे कीअं पक न हुई? ज़ाहिर पक हुई। जी हा, नवाज़ लीग खे कीअं पक न हुई त पीपल्स पार्टी इस्तीफ़ा न ॾींदी? ॿिन्ही खे पक हुई। जी हा, पोइ ओचितो ही छा असांखे मामू पिया बणाई छा, यानी ॻाल्हि इहा आहे त मतिलबु ॿिन्ही खे पक हुई न त हू इस्तीफ़ा न ॾींदो ऐं हुनखे पक हुई त हू इस्तीफ़ा घुरंदो, त पोइ इहे ओचितो चोहड़ी हेॾा इख़्तिलाफ़ थी विया ॼण को महाराज साहब अगरि जे हिन में हिकिड़ो सुवालु अचे थो त माना पोइ जीअं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त शायदि पोइ मक़सदु ई एतिरो हुयो बसि PDM जो, ॿिन्ही पासनि खां थी सघे थो त हू मतिलबु को जल्दी कंहिंजी का शइ मेच्योर थी हुजे, या हू सम्झंदा हुजनि त ॼाणींदे बि त यासिर मूंखां हीउ घुरे रहियो आहे, आउं इहो सोचां थोरो टाइम त हलाइजे न, पोइ ॾिसंदासीं यासिर जॾहिं घुरंदो त ॾिसंदासीं। आई डोंट नो वॉट वॉज द लॉजिक, छाकाणि मूंखे त हज़म ई नथी थिए ॻाल्हि, जॾहिं अञा ही PDM में गॾु आहे, भाउ भेण थी हलनि पिया, तॾहिं बि तव्हांखे यादि हूंदो आहे शोज़ में चवंदो त पीपल्स पार्टी खे इस्तीफ़ा ॾियण वारो ई नथो खाए, हर कोई चवंदो सिंध हुकूमत हुन वटि आहे, उहो छो पंहिंजी हुकूमत विञाईंदी? नवाज़ लीग एॾी मासूम आहे जो उनखे इहा ॻाल्हि सम्झ न पई आई, यार कीअं मुमकिन आहे, मतिलबु पाण चलो चओ था त मञी था वठो। ठीकु आहे सभु कॉलर ॾिसंदा कनि। शाहिद हुसैन सूमरो सखर मां। जी सूमरो साहब, छा सवाल हूंदो? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर असांजो सवाल इहो आहे त साईं इमरान खान साहब वारा या इहे जेके बि हिन जा सलाहकार समाजी इहो सभु चवंदा त माना हाणे असांजे खज़ाने में पैसो आहे या फलाणा मतिलबु मैशत सुठे नमूने सां हले थी, आख़िरकार इहा केसीं ताईं थींदी? अॼु बि हिकिड़ी रिपोर्ट आई आहे त महांगा वधी आहे। असांखे इमरान खान ॾींहं ॾे त कॾहिं सस्ताइप थींदी, कहिड़े ॾींहं ते थींदी? 10 ॾींहं लॻंदा या अञा 2.5 सालनि में अञा सस्ताइप न कंदो? जेकॾहिं इहा नथो करे त मल लही जान छॾाए। ठीकु आहे सूमरो साहब। ॿियो बि कॉलर वठी वठूं। मीर खादिम रज़ा टालपुर पीरागोट मां। जी टालपुर साहब, छा सवाल हूंदो? साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। साईं अर्ज़ु इहो आहे त साईं जो डिस्कस मां ॿुधो पियो पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो हिन में पंहिंजो जदोजहद जो। असल में जेकॾहिं ॾिसिजे त पीपल्स पार्टी जी ई दानिशमंदी आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे जेको मिलणो आहे उहो हिन वक़्तु मौजूदु आहे। उनजी पोज़ीशन पंजाब में खैबर पख्तूनख्वा में या बलोचिस्तान में अहिड़ी न आहे। जेकॾहिं हिन वक़्तु हुकूमत वञे थी पई वफ़ाक़ जी त उनखे कोई बि बेनिफिट वधीक नथो मिली सघे। ऐं ज़रदारी साहब जी पहिरें ॾींहं खां वठी इहा थ्योरी रही आहे त हर हुकूमत खे 5 साल हलणु ॾियो, जीअं जमहूरियत पंहिंजे पेरनि ते बीहे। जेको बि 5 साल वेहंदो उहो सुभाणे इहो न चई सघंदो त साईं मूंखे वक़्त खां अॻु में लाहे छॾियऊं, न त मां हीअं करे वठां न त मां हीअं करे वठां। नवाज़ शरीफ़ जी बि कुझु पोज़ीशन चङी आहे, पर उनजी बि एॾी 100% पोज़ीशन न आहे। वरी बि जेका हुकूमत वञी ठहंदी उहा ॾुखियाईनि वारे साईं मोदी थी वञे। हर को पंहिंजूं सीटूं खणी ईंदो, केरु गॾे ठाहींदो हुकूमत ताईं? सो काली साहब खे मां इन ई डिस्कस ते मां इन ताईं गदुस जेको आहे साईं पंहिंजो पीपल्स पार्टी सभ खां वधीक बेनिफिट इन सां खणे थी पई, जेको हिन वक़्तु बि खणे थी पई ऐं हुनखे जेतिरो टाइम मिलंदो वधीक बेनिफिट खणंदी। जेको आहे मैच्योरिटी सभ खां बहितर पीपल्स पार्टी पई ॾेखारे हिन वक़्तु। ठीकु आहे टालपुर साहब। मीर साहब जे तजिए समूरे तजिए सां घणे भाङे आउं मुतफ़िक़ आहियां। जेको साईं चवनि पिया बिल्कुलु इहा ॻाल्हि आउं बि चवंदो रहियो आहियां, सभु चवंदा रहिया आहिनि। मीर साहब आउं इतफ़ाक़ थो कयां सवाइ हिकिड़े नुक़्ते ते। मीर साहब चयो त आसिफ़ ज़रदारी साहब हिन ख़्याल जो आहे त हर हुकूमत खे पंहिंजा 5 साल पूरा थियणु खपनि। बिल्कुलु सही आहे। नवाज़ शरीफ़ साहब बि हिन ख़्याल जो जेसि ताईं हुन वटि का न का हुकूमत हुई। जॾहिं ज़रदारी साहब 2018 में फेडरल हुकूमत ऐं सिंध हुकूमत हुई त नवाज़ लीग वटि पंजाब हुकूमत हुई, त हू सभिनी चयो हटायो हुकूमत, हीअं थिए फलाणो मेमो स्कैंडल ढिमकाणा। नवाज़ शरीफ़ ने पार्लियामेंट पूरो मुदो पूरो करे। अच्छा, जॾहिं
ॿियो दफ़ो नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थियो त बि इवन नवाज़ शरीफ़ खे हटाए बि छॾियो त ख़ाकान अब्बासी खे आंदो वियो त न पार्लियामेंट मुदो पूरो करे, छाकाणि त वफ़ाक़ में बि ऐं पंजाब में नवाज़ लीग जी हुकूमत हुई ऐं सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, त ॿई धुरियूं मुतफ़िक़ हुयूं त मुदो पूरो थियणु खपे। हिन दफ़े सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे मीर साहिब त नवाज़ लीग पावर में न आहे। अगरि जेकॾहिं पीपल्स पार्टी बि न हुजे हा पोइ मीर साहिब पाण ॻाल्हायूं हा त 5 साल मुदो पूरो थियण जी ख़्वाहिश कंहिंखे आहे कंहिंखे न आहे। सो जेको पावर में न आहे उन लाइ 5 साल तमामु डिघा आहिनि, जेको पावर में आहे हुनखे 5 साल नंढा था लॻनि। सो एतिरी ॻाल्हि में हिकिड़ी बारीकी में ऐं सिर्फ़ु तव्हां बाक़ी तव्हां जेको चओ पिया उहो सही आहे, लेकिन पावर में न हुजण खां पोइ लेकिन नवाज़ शरीफ़ वारा शुरू में जेको इमरान ख़ान जी सरकार खे साल ॾेढ थियो त हिननि जो कंसिडर्ड ओपिनियन हो नवाज़ शरीफ़ वारनि जो, शहबाज शरीफ़ जो, त भई हिननि खे हलणु ॾियो, हीअ एक्सपोज थींदा। हीअ जेको पंजाब हुकूमत जे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस न आंदऊं बोज़दार जे ख़िलाफ़ु ऐं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु बि, हिते नवाज़ लीग जो इहो ई मौक़िफ़ हो त न पोइ इन खां हिननि खे हलणु ॾियो या पोइ इलेक्शन पैसेज न ॾियो, हीअ न कयो त तव्हां हिन वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जेको आहे हिकिड़ो सेफ हुननि खे पैसेज मिली वेंदो त बाबा असीं त अलाए आख़िरी साल ॾेढ में छा करे छॾियूं आहे, असांखे ॾिसो हीअ अची आहे। हाणे हिननि कहिड़ो जेको तीर हया आहिनि, इल्ज़ाम बि लॻिया त बाबा तव्हां हीअं आहे इस्टेब्लिशमेंट पोइ तव्हां बि महांगाई कंट्रोल न पिया कयो, फलाण पियो थिए, असांजे 3 सालनि में हीअ थियो, असांखे 2 साल ॿिया मिलनि हा, या त मुर्गो नई इलेक्शन थिए। नवाज़ लीग जो जेको मौक़िफ़ हो, बाक़ी तव्हांजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ थो कयां मीर साहिब, सवाइ हिन ॻाल्हि जे ॾिसणो इहो हूंदो आहे त माण्हू इक़्तिदार में न हुजे ऐं पोइ चए त 5 साल भले पूरा थियनि। अच्छा साईं हिकिड़ी ॻाल्हि कई त जंहिंमें साईं चयो त पीपल्स पार्टी जेका आहे उहा तमामु घणो फ़ाइदो वठे थी पई, अञा ताईं बेनिफिशरी आहे PDM मां ऐं बेनिफिशरी रहंदी अगरि ईअं ई हलंदी रही त PDM मां न, हिन सिस्टम मां जेको आहे। सही ॻाल्हि आहे न, सही ॾिसो सिंपल ॻाल्हि आहे न, मीर साहिब बिल्कुलु सही पियो चए त पीपल्स पार्टी वटि हिकिड़ी गवर्नमेंट आहे यार, हिकिड़े सूबे जी गवर्नमेंट आहे हुन वटि त ऐं मतिलबु अगरि हींअर इलेक्शन थी वञनि, पाण हमेशह इहो डिस्कस कंदा आहियूं, हींअर इलेक्शन थी वञे पीपल्स पार्टी खे वरी अगरि वधि में मिलंदो छा मिलंदो, सिंध गवर्नमेंट ई मिलंदी न, उहो त आहे अॻु में ई, त छो इलेक्शन कराइनि, लॉजिक ई न आहे। को वारो ई नथो खाए पीपल्स पार्टी खे, कंहिं बि हिसाब सां वारो नथो खाए त विचे मुदे जी चूंडूं थिए। पॉली साहब अगरि जे चूंडूं नथा कराइनि त पोइ पंजाब में जॻह पोइ कहिड़े तरीक़े सां था वठणु चाहिनि? सही हीअं त जॻह मिलंदी बि कोन न, उहा ई ॻाल्हि कहिड़े तरीक़े सां वठणु चाहींदा? हा हाणे ॻाल्हि तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया डिघे मुदे में ॻाल्हि कयो पिया त नवाज़ लीग सां गॾु PDM सां गॾु हू पेनिट्रेट कना पंजाब में, पोइ बि फौरी इलेक्शन में पीपल्स पार्टी खे कुझु न मिले हा, लेकिन हिकिड़ो तरह घड़ी वञे हा, रूट्स ठाहे वञे हा, पॉलिटिकल रूट्स वापसि पंहिंजा रीगेन करण जी कोशिशि करे हा, नवां ठाहे हा बिलावल साहब, उहो बहरहाल हिकिड़ो थियो आहे। लेकिन हू डिघे मुदे जी ॻाल्हि आहे, फौरी मुदे में त नुक़सानु थी वञे हा। ठीकु आहे, माना पोइ मोस्ट प्रोबेबली पीपल्स पार्टी इहो ई नज़र में रखियो त सिंध सरकार जेतिरी आहे बि फ़िलहाल वॾो नथा सोचो। बर्ड इन हैंड इज़ बेटर देन 2 इन बुशिस, तव्हां जेका शइ तव्हांजे हथ में आहे उहो बहितरु आहे, जेका शइ 2 शयूं परे पयूं तव्हां हिकिड़ी शइ हथ में जेका आहे उहो छॾे ॾियो, छाकाणि 2 था हासिलु करणु वञो पिया त ईअं न त हू बि न मिले न ई हीअ जेका हथ में शइ आहे उहो बि हली वञे। जी हा, माना टोटल रियलिस्ट अप्रोच रखी आहे, रियलिस्ट हुजणु आहे नी, रियलिस्ट इहो को नज़रियाती सियासत त कोन थी थिए। ठीकु आहे अली साहब। जब सिंध सरकार पंहिंजो CM सिंध साहब, बल्कि इन खां पहिरियों कॉलर जी जेका असांजो सुवाल हो, जेको कॉलर चवनि पिया त हीअ मैक्रो इकोनॉमिक्स जी हमेशह असां ॻाल्हि कंदा आहियूं, उहे इंडिकेटर्स वॾा ॿुधाइनि था पिया, पर महांगाई जी शरह उतरी आहे शायदि सुनो जेको जी सखर मां जेको अॼु वरी नई रिपोर्ट बि आई आहे। सही नंबर्स जी जगलरी आहे, हीअं करे न हू बॉल उछलाईंदा आहिनि, जगलरी कंदा आहिनि, तव्हां हितां झलियो त हुतां झले वठंदा, पोइ ईअं थींदो। मतिलबु महांगाई आहे हाणे चवनि था त 8.5 खां वधी 10.5 थी वई आहे। जी 10.6 10.8 थी वई। अवल त असांजा ही जेके इदारा ही स्टेटस वारा केतिरो सही ऐं एक्यूरेट फिगर्स ॾियनि था, हिकु अलॻि बहस आहे, केतिरे कीअं था ही नंबर्स हासिलु कनि, चलो ठीकु हूंदो 10.8 थियो। मिसाल सुभाणे महीने खां पोइ 2 खां पोइ ही हिकिड़ो ॿिया नंबर ॾियनि था, चवनि था सही हाणे असांजी 7.2 थी वई आहे। ऐं शाहिद सूमरो जेको सखर में साहिबु हो जे फ़ोन कयो, उनखे अटो अञा बि 100 रुपए जो ई मिले पियो या 80 रुपए जो मिले पियो। चवंदो त हीअ त 4 पॉइंटूं घटि थी वई आहे महांगाई, मूं वटि त महांगाई घटि थी कोन। ही नंबर्स आहिनि। असांजी GDP साईं 4 थी वई आहे, असां वटि हीअं थी वियो आहे। ऐं मूंखे यादि आहे शौकत अज़ीज़ जेको
प्राइम मिनिस्टर हो ऐं हू बेसिकली फाइनेंस जो माण्हू बैंकर हो, हू बि हुन साहब चयो त हू बि इहा दलील ॾींदो, मुशर्रफ साहब बि इहा दलील ॾींदो, मोटरसाइकिलें विकिरे, मोबाइल फ़ोन विकिरे, एक्सपोर्ट्स वधे थो पियो। ही भाई मोबाइल फ़ोन विकिरे, उससे अगरि इकॉनमी का ठीकु आहे, ही बैरोमीटर्स हुजनि था त तव्हां वटि परचेज़िंग पावर आहे, दैट मीन्स कि माण्हुनि वटि परचेज़िंग पावर आहे। लेकिन जेका इन्फ्लेशन आहे पंहिंजी जाइ ते आहे। ऐं तव्हां कीअं था चई सघो त कोविड हिट न कयो आहे, कोरोना सॼी दुनिया जे मुल्कनि खे मुतासिर कयो आहे, असांखे मुतासिर न कयो आहे, बक़ौल हिननि जे असां तरक़ी पिया कयूं, असां वटि न का असां एक्चुअली ही जेके मैक्रो लेवल जा मामलात आहिनि उहो बहितर थिया हूंदा, मूंखे बि लॻे थो, आउं को माहिर न आहियां, लेकिन कॉमन सेंस आहे त असांजी फॉरेन रेमिटेंसिस वधियूं आहिनि जेके ॿाहिरां, ऐं उहो बि FATF जे वजह सां हाणे हुंडी में नथा अचनि, बैंकिंग चैनल मां पैसा अचनि पिया, त असां वटि स्टेट बैंक वटि डॉलर अचे पियो, उहो हिकिड़ी बहितर थी आहे। असांजी जेके टेक्सटाइल एक्सपोर्ट्स आहिनि उहे वधियूं आहिनि, शयूं बहितर हिन वारे सां थियूं आहिनि। लेकिन वरी हिननि जेको आहे पंहिंजो इम्पोर्ट बिल वधाए छॾियो आहे, हाणे वरी डॉलर खे झटको न अची वञे किथे, वरी न किथे हिन गुज़िरियल महीने में हिननि इम्पोर्ट पंहिंजो वधायो आहे, वरी साॻियो डॉलर जेको आहे वरी गेन न करे पंहिंजी वटि। अली साहिबु, पंहिंजी ॻाल्हि अचूं पिया त पाकिस्तान अकाउंट्स कमेटी जेका PAC आहे, उन ऑडिटर जनरल खां अॼु रिपोर्ट घुरी कोरोना फंड जे बारे में, जेको 12 खरब यानी कि 1200 अरबनि जो फंड हुयो 2019 में, हुन में चवंदा तक़रीबन 350 अरब रिलीज़ थी चुका आहिनि। त ऑडिटर जनरल रिपोर्ट ॾियण खां जेको आहे उहो इनकार करे छॾियो, चई अञा रिपोर्ट जेको असां नथा ॾेई सघूं था। असां नथा ॾेई सघूं या अञा ठाही न हूंदनि, छा चऊं, खरबनि जो मामिलो आहे, पंहिंजा त इहे पाण त ॿुड़ियूं बि न हणाए सघंदासीं, केतिरी ॿुड़ियूं केतिरियूं लॻनि थियूं आहिनि खरबनि में। सो इहो कमु इन्हनि त छॾियूं था, छाकाणि त चवनि था करप्शन नथी थिए, सुना है करप्शन बंदि हो गई, सुना है करप्शन बंदि हो गई है। ठीकु आहे, ग़रीब नथो करे सघे करप्शन, जिथे जंहिंजो वस पुॼे थो करे थो, ग़रीब अमीर सभु। ठीकु आहे सर। ऐं सभु कोरोना जी ॻाल्हि हले पई त कोरोना जा जेके स्टेप्स खयल आहिनि, सिंध सरकार स्टेप्स कया आहिनि। सिंध सरकार चयो आहे त लाज़िम जेको आहे उहो सभिनी खे वैक्सीन कराइणी आहे, ऐं CM साहिबु अनाउंस कयो आहे त जुलाई खां ऑनवर्ड्स अगरि जे बि सरकारी अफ़सर जी वैक्सीन न हूंदी थियल त हुनखे सैलरी न ॾिनी वेंदी, सरकारी मुलाज़िम जी। मुंहिंजे ख़्याल ठीकु आहे, छाकाणि त असां वटि इहे इज़त सां शयूं थियनि बि कोन थियूं। असां वटि, मूं तव्हांखे ॿुधायो, मूंखे पाण हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू डॉक्टर आहे, प्रैक्टिसिंग डॉक्टर न आहे पर डॉक्टर आहे, MBBS, चयो त न इन जे पोयां बिल गेट्स आहे, काई गड़बड़ आहे। अरे यार ख़ुदा खे मञियो यार, कोरोना आहे, उनजी वैक्सीन थिए पई, चाइना में वैक्सीन, असां वटि हीअ छा वैक कई अलाए छा आहे, पाक वैक असां वटि अची वई, पाक वैक न, उहे जेके साइनो वैक ऐं अलाए छा साइनो फार्म ऐं साइनो वैक इहे लॻनि पियूं। मूं चयो भई बिल गेट्स चाइना जे ज़रिए त असांखे कोन मोकिलींदो, पर तव्हां अमेरिकी न हणो, चाइना त कोन, चाइना त पोइ 80 सालनि जा माण्हू परेशान आहिनि, त पोइ ॿार पैदा करण जी सलाहियत हली वेंदी। 80 सालनि जो अॻु में थी आयो, हाणे भला न कयो, जेका तव्हांखे वाधारो करिणो आहे आबादी जो करे वठो। सो हाणे मुंहिंजे ख़्याल ठीकु आहे, घटि में घटि सरकार ते त सरकार जी हले थी न, सरकारी मुलाज़िमनि ते इन्फोर्स ईअं ई करिणो पवंदो, माण्हुनि खे सम्झाइणो पवंदो त यार लॻारायो, वैक्सीन करायो, ख़ुदा खे मञो यार, अगर न करायो तो इन्फोर्स करिणो पवंदो। ठीकु आहे। अली साहब, अज़रफ फज़ल पेशवा साहब का के सवाल कयो त इन जे हिसाब सां कोरोना जी ज़ाब्तनि जे लॉकडाउन जे हिसाब सां, त उन्हनि चयो त का मुआशी क़िस्म जो क़तल नाहे थियो, ऑनलाइन सां वॾो कमायो आहे असांजे ताजरनि। बसि हाणे छा हम चुप रहे, ऑनलाइन सां वॾो कमायो आहे माना अली साहब। पर इन में हिकिड़ो अगरि जे मासूमाना सवाल अचे थो त सिंध जी हेल्थ मिनिस्टर आहिनि अज़रफ फज़ल पेशवा साहब, इहा जेका सोच ॿुधाए थी, इहा त टोटली सिर्फ़ु अर्बन सेंटर जी सोच ॿुधाए थी त ऑनलाइन मां कमायो आहे। ॾिसो न, हाणे हिते छा डॉक्टर साहिब ते ऐं हिन ॻाल्हि ते छा कमेंट कयां। ॾिसो तॾहिं हू इंशा जो शेर पढ़ायां पियो न, हम चुप रहे हम हंस दिए मंज़ूर था पर्दा तेरा, मतिलबु छा हिते इंशा जो आहे, कंहिंजो आहे, इंशा जो आहे। सो ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहिब जा ॾिसो, ऑनलाइन शॉपिंग किथे थिए थी, ऑनलाइन शॉपिंग थिए थी अर्बन सेंटर्स में, ऐं उहो बि हाणे अगरि तव्हां उहो केतिरी शयुनि जी, मिसाल टमाटा ऐं भाॼियूं तव्हां ऑनलाइन त नथा घुरायो अॼु बि असांजे मुल्क में, अटो तव्हां ऑनलाइन नथा घुरायो, जेके कुकिंग जेको खाइण पीअण जो मामिलो आहे। ॿी ॻाल्हि इहा त मे बी कमायो हुजे माण्हुनि, ऐं कमायो हूंदो, बिल्कुलु हूंदो, ठीकु आहे, लेकिन जेको कन्वेंशनल बिज़नेस आहे अॼु बि असां वटि,
मिसाल तव्हांजे अगरि सदर कराची में या हैदराबाद जे जेको आहे चांदनी रोड ते या ऑटोबान रोड ते या सखर में या लाड़काणे में या जिथे बि दादू नंढे शइ उते अगरि जेको आहे उहो दुकानूं बंदि लॻियूं पियूं आहिनि त केतिरा माण्हू जूता जेके आहिनि या कपिड़ा या जेके बि शयूं जी हा उहे केतिरा माण्हू ऑनलाइन घुराईंदा सो आई थिंक डॉक्टर साहब ऐं डॉक्टर साहब खे इहो जस्टिफाई करण जी ज़रूरत बि कोन्हे छाकाणि डॉक्टर साहब जो ॾोहो कोन्हे हिन में जी हा ये तो रिस्ट्रिक्शंस लॻाइण त माना हिकिड़े क़िस्म जी मजबूरी आहे ठीकु आहे सभु अगरि इंटरनेशनली अचो अॼु वॾियूं डेवलपमेंट्स आहिनि हिकिड़ी त ॿुधण में आयो आहे माना ॿुधण में न ख़बर आई आहे त ऑपोज़िशन ॿ टिनि ॾींहंनि खां हले बि पई त इसराइल जी ऑपोज़िशन अगेंस्ट नेतान्याहू वॾी कोशिशि करे पई त हुनखे हटाइण जी ओवरथ्रो करण जी कल्ह हुन अनाउंस करे छॾियो जो कल्ह लास्ट डेट हुई हुननि खे गवर्नमेंट फॉर्म करण लाइ कल्ह हुन अनाउंस करे छॾियो त असां पैक्ट ठाहे छॾियो आहे ऑपोज़िशन मुतहद थी चुकी आहे ऐं हाणे ऑपोज़िशन गवर्नमेंट ठाहींदी नेतान्याहू खे कढी छॾियो नेतन्याहू वेंदे वेंदे जेको बि कयो गज़ा में पर हाणे जेको इतिहाद जी कंपोज़िशन आहे जेका नेतन्याहू जे साम्हूं ठही आहे हिकिड़ो सेंट्रिस्ट आहे यानी छा चइबो आहे सिंधी में छा चवंदासीं त मुतवाज़न यानी विचथरो माण्हू माना कोई घणो कटर बि न आहे ऐं सफ़ा सो थोरो लिबरल पाण चई सघूं था कंहिं हिसाब सां हू लीड कंदो प्राइम मिनिस्टर थींदो अलाए नालो त नओं आयो जेसि ताईं मुंहं ते चढ़े उहो प्राइम मिनिस्टर थींदो इज़राइल जो अरब जेके आहिनि इज़राइली मुसलमान उहे बि हुन सां गॾु आहिनि पर मज़ेदार ॻाल्हि आहे त 6 या 7 जेके मेंबर आहिनि उहे कटर यहूदी जेके आहिनि बिल्कुलु जेको अल्ट्रा जेके चइजे नेशनलिस्ट या एक्सट्रीमिस्ट या छा उहे बि गॾु आहिनि हाणे इहो जेको चूचू जो मुरबो ठहियो आहे इज़राइल में इहो ऐं उहो बि चवनि था 2.5 साल हू रहंदो 2.5 साल वरी हू कटर यहूदी आहिनि उहो ईंदा पावर में हलंदो कीअं हिकिड़े वोट ते शायदि हुकूमत सो इज़राइल में बि जेको डेमोक्रेसी इज़ द बेस्ट रिवेंज शायदि फ़लस्तीनियुनि जी पिटूं अथनि हिननि वटि हाणे 2 सालनि में ॿी हुकूमत ठही आहे मूंखे लॻे थो त 6 महीना साल में हीअ हुकूमत बि वेंदी इज़राइल जी वरी शायदि इलेक्शन कराईंदा टियों इलेक्शन थींदो पोइ 3 सालनि में फ़लस्तीनियुनि जी पिटूं अथनि महाराज साहब अगरि जे सम्झे त नेतान्याहू खे हटाइण लाइ माना हेॾा कठे थिया आहिनि पर उहो बि एतिरी फोर्स गॾु नथी थी सघे जो इन माण्हू खे हटाए सघनि हाणे त हटंदो न होपफुल त होॾां बि न आहियूं छो जो होॾां बि अगरि अचनि था त उहे न पर हीअ त फ़िलहाल त हटंदो न नेतन्याहू त हटंदो पर इलाही साल थी विया यार 12 साल थी 12 साल थी विया 12 साल काफ़ी थी वियो 12 साल थी विया हाणे को ॿियो हीअ जेको थोरो लिबरल माण्हू प्राइम मिनिस्टर अचे थो ॾिसूं हीअ छा थो करे पर हिन खे बि हू जेके कटर यहूदी आहिनि जिन्हनि जी सपोर्ट ते हले पियो उहो हिन खे घणो लिबरल थियणु कोन ॾींदा पर अगरि वरी ही नेतन्याहू वारा पेर वठंदो त उहे अरब जेके आहिनि इज़राइली उहे घणा मेंबर आहिनि 3-4 त आहिनि उहे 2 आहिनि 3 आहिनि हू बि 5 आहिनि 4 त उहे बि पोइ वरी हू सपोर्ट विड्रॉ करे छॾींदा तंहिंजे करे आउं चवां थो ये कंपनी बि नहीं चले इज़राइल वरी ॿीहर इलेक्शन थींदा हिन में ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु डॉक्टर रियाज़ रंधावा मातली मां जी डॉक्टर साहब छा सवाल हूंदो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम सर अॼु टॉपिक ज़बरदस्त आहे ऐं शुक्र एक्शन खयो आहे त जेके बि नौकरी में माण्हू आहिनि जेकॾहिं उहे इंजेक्शन कोरोना जो न लॻाईंदा त उन्हनि जी जून जी पघार बंदि आहे सर साईं चीफ मिनिस्टर खे शाबाश आहे ऐं इंसानियत जी ख़िदमत बि आहे सर जा ऐं जेकॾहिं असां इंजेक्शन लॻायूं पाण पर ऑर्डर गवर्नमेंट माई बाप आहे सर गवर्नमेंट जो ऑर्डर चीफ मिनिस्टर ऑर्डर इंशा ताला सभु मञींदा ऐं इहो इन ऑर्डर ते इम्प्लीमेंट थियणु खपे ऐं ॿियो त जेको ॿाहिरि मुल्क वञनि था उन्हनि खे सर्टिफिकेट में मिलंदा छो त मां हेल्थ सां कनेक्टेड आहियां त उन्हनि खे DHO या डायरेक्टर सर्टिफिकेट ॾींदा उन्हनि खे ईज़ीली आउट ऑफ कंट्री में वेंदा इन करे मुंहिंजी बि इहा अपील आहे काई साहब नज़दीक ते तब्सरो करे त इहा हिकिड़ी सुठी शइ आहे पघार त ॾियणी आहे पर ज़रूरु चीफ मिनिस्टर इन ते एक्शन खणंदो ठीकु आहे इहो सर इन ते तब्सरो कजो महिरबानी ठीकु आहे रंधा साहब बिल्कुलु इन ते ॻाल्हाए चुकासीं बिल्कुलु थियणु खपे ऐं सरकारी मुलाज़िमनि खे बि लॻाइणु खपे पर आम माण्हुनि खे बि लॻाइणु खपे हाणे त शायदि वॉक इन करे छॾियो अथनि ऐं 30 सालनि जा खां नंढा यानी 80 सालनि खां मथे लॻाए सघंदा जंहिं वटि बि NIC आहे NIC जंहिं वटि आहे त हाणे लॻाइणु खपे माण्हुनि खे पर असां वटि ही जेके
सिंध जा ॿिया नंढा शहर आहिनि उते अञा शायदि सहूलियत न आहे गवर्नमेंट खे हुते बि अवेलेबिलिटी करे ॾियणु खपे कराची ऐं हैदराबाद वॾनि शहरनि में त आहे पर नंढनि शहरनि में बि अवेलेबल करणु खपे पेनिट्रेशन करणु खपे पेनिट्रेशन करणु खपे ठीकु आहे अली साहब ॿी जेका न्यूज़ जूं ॻाल्हियूं इंटरनेशनल त हिकिड़ी ॿी अॼु ॾिठीसि त अफ़गानिस्तान जो फॉरेन मिनिस्टर पाकिस्तानी फॉरेन मिनिस्टर ऐं चाइना जे फॉरेन मिनिस्टर मुलाक़ात कई आहे जंहिंमें हुननि चयो आहे त चाइना वटि टेक्नोलॉजी फॉरेन मिनिस्टर शाहमूद कुरैशी साहब जो चवणु त चाइना वटि टेक्नोलॉजी आहे असां वटि अफ़रादी क़ुवत आहे ऐं असां ॿई मिली करे चाइना खे अफ़गानिस्तान खे तामीर नो करे सघूं था। कुरैशी साहब चयो त चाइना वटि टेक्नोलॉजी आहे पाकिस्तान वटि जेका मैन पावर आहे अफ़राती क़ुवत आहे ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे छाकाणि 1.5 अरब आबादी जो मुल्क आहे 150 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे चाइना असांजी आदमशुमारी मूजिबि असीं 22 करोड़ जा मुल्क कयूं असीं हुन जाइंट खे चऊं पिया त तो वटि माण्हू कोन्हनि माण्हू असीं ॾींदासीं बाक़ी टेक्नोलॉजी तूं ॾिजांइ पोइ शायदि चवण इहो चाहिनि पिया त चाइना वटि 150 करोड़ माण्हू त मसरूफ़ आहिनि असां वटि 22 करोड़ में काफ़ी वांदा वेठा आहिनि उहे चाइना में वञी अफ़गानिस्तान जी तामीर नो में कमु करे सघनि था एक्चुअली ॾिसो इफ दैट इज़ सो अगरि हीअ जेका ॻाल्हि थिए पई अवल त ॾिसूं त जॾहिं विड्रॉ US ट्रूप्स विड्रॉ करे वञनि था अफ़गानिस्तान निकिरी वञनि था पोइ ॾिसणो इहो आहे त उते हीअ जेको हींअर फॉरेन मिनिस्टर जंहिंसां हीअ साइनूं थियनि पियूं या मीटिंग्स थियनि पियूं जेको अशरफ गनी जी हुकूमत आहे इहा हिते बीहंदी क़ाबुल में या वरी कंहिं ॿिए सां ॻाल्हाइणो पवंदो लेकिन जेको बि सूरत हाल थी इन जो मतिलबु इहो थींदो त पोइ अफ़गानिस्तान खे वापसि हिन दफ़े रुॻो पाकिस्तान न पर चाइना बि अडॉप्ट कंदो ऐं इंडियन इन्फ्लुएंस हितां ख़तमु थींदो हाणे छा इंडिया ईअं बसि ईअं पंहिंजो इन्फ्लुएंस ज़ाहिर चॉइस न रहंदी त हटिणो पवंदसि US जो बि आहे US जा हाणे इहे US जा इंट्रस्ट हिते केरु लुक आफ्टर कंदो ऐं छा इहे प्लेट ते रखी पाकिस्तान ऐं चाइना खे अफ़गानिस्तान वापसि मिलंदो छाकाणि त तव्हां तामीर नओ किथे कंदा आहियो जेको तव्हांजो पंहिंजो हूंदो तव्हां दुश्मन जे घर खे वञी कोन हुनखे ठाहे ॾींदा आहियो तुंहिंजो घर भित किरी पई आहे तोखे ठाहे था ॾियूं ऐं पोइ जेके ठाहे ॾींदा आहियो उहो तव्हां चाहींदा आहियो त पोइ तव्हां सां इतिहादी रहे तव्हांजो अलाए रहे इंट्रस्ट बि त हूंदो आहे इंट्रस्ट हूंदो आहे न त हाणे ॻाल्हि उहा ई आहे त दैट मीन्स के हिन दफ़े जेको हाणे पंहिंजी जनरेशन में ई हाणे ॿियो सुपर पावर आहे जेको पहिरीं सोवियत यूनियन निकितो हाणे अमेरिका बहादुर निकिरंदो त हिन दफ़े तालिबान त साम्हूं ईंदा ई ईंदा पर मतिलबु पाकिस्तान सिर्फ़ु अकेलो अडॉप्ट न कंदो अफ़गानिस्तान खे पर चाइना बि अडॉप्ट कंदो अफ़गानिस्तान खे ऐं ज़ाहिर हीउ रूट ठाहिणो आहे जेको ताजिकिस्तान ऐं हीअ जेके तान्स आहिनि उज़्बेकिस्तान फलाणिस्तान ढमकानिस्तान हीअ जेके तान्स आहिनि टिल अफ़गानिस्तान एंड देन पाकिस्तान सो हीअ जेको रूट आहे सॼो ऐं जंहिं ते चाइना जी हिकिड़ी पुराणी नज़र आहे ऐं पोइ ज़ाहिर हुन ते रशिया जो बि इंट्रस्ट आहे त पोइ हुन में अफ़गानिस्तान हिकिड़ो अहम हिकिड़ो विच में हू सॼो सेटअप ठहियलु आहे हीअ विच में हीअ सिर्फ़ु इलाइक़ो जेको आहे मुल्क जेको अफ़गानिस्तान आहे इहो थोरो परेशान करे वेठो आहे जंहिंजे करे हिते जा जेके एनर्जी सोर्सिस आहिनि ऑयल स्पेशली गैस उनजी जेका रसद में प्रॉब्लम थिए पई त उहो शायदि चवनि था त असां अफ़गानिस्तान तव्हांखे मतिलबु अफ़गानिस्तान हाणे असांजो थियो हमने गोद ले लिया ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु न्याज़ बलोच शादी पल्ली मां जी बलोच साहब छा सवाल हूंदो अस्सलाम वालेकुम यासिर भाई अली भाई वालेकुम सलाम यासिर भाई अली साहब खां हिकिड़ो मुंहिंजो सुवाल आहे त सिंध गवर्नमेंट जेको ऐलान कयो आहे त 7 जून ते जेको सूमर जी स्कूल खुलणा आहिनि सो उन जे बारे में मूंखे इहो सवाल करिणो त 7 जून में स्कूल त तव्हां ठीकु आहे खोलींदा 1.5 साल जे दौरान तव्हां स्कूल जे अंदरि जेके ज़रूरत जूं जेके शयूं हुयूं मिसाल फर्नीचर जो मसइलो बिल्डिंगनि जो मसइलो 1.5 साल जे गवर्नमेंट को बि अहिड़ो कमु न कयो जेको सुभाणे स्कूल खुलंदी त उहे साॻी कंडीशन में जेके पुराणा स्कूल उहे ई साॻे नमूने हलनि पिया सो इन लाइ त सिंध गवर्नमेंट खे त घटि में घटि इहो सोचणु खपे त 1.5 साल में हिननि खे इहो अरसो मिलियो इन्हनि अरसे दौरान ही घटि में घटि स्कूल में स्टाफ मुक़ररु नथा करे सघनि त तव्हां हुन बिल्डिंगनि जी मरम्मत कराए ॾियो आहे फर्नीचर सॼो सेटअप कराए जीअं ॿार अचनि त उहा सभु शइ अवेलेबल तयारु हुजे ठीकु आहे साईं चवंदा त 1.5 साल खां बंदि पिया त मरम्मत न आहे थी त उहो मरम्मत जी ऐं अलाए छा छा हुन में थियो हूंदो इन 1.5 साल में पर मुंहिंजो ख़्यालु आहे त बलोच साहब हुआ बलोच साहब न्याज़ बलोच साहब मुंहिंजो ख़्यालु आहे त फाइलनि में इहे सभु कुझु थी वियो हूंदो
रंग वंग थी जी हाँ, वियो जी हूंदो, हाँ, जी हाँ। स्कूलनि खे फर्नीचर बि नओं अची वियो हूंदो, सभु कुझु थी चुको जी हाँ, हूंदो। जी हाँ। पर ॻाल्हि तव्हांजी सही आहे त माण्हू हिन अपॉर्चुनिटी, पर शायदि इहो जवाबु तव्हांखे ॾेई सघंदासीं, करोना जे करे का शइ थी न रही ऐं लेकिन पर खुलनि था, स्कूल खुलनि था, अगरि अला करे त ही माण्हू वैक्सीन कराइनि त जीअं ही हेठि वञे वबा, वापसि ज़िंदगी बहाल थिए, ॿारनि जी एजुकेशन शुरू थिए ऐं हिकिड़ी वापसि ज़िंदगी मामूल ॾे वञे। ऐं 7 जून ते ऐलान कयो जी हाँ, जी। त इन जो मतिलबु इहो थियो त पोइ हिन दफ़े समर वेकेशन्स न थींदियूं। हिन गर्मियुनि में ॿारनि खे पढ़णो पवंदो, पर हाणे इलाही मोकलूं थी वियूं। जी हाँ, जाम मोकलूं थी वियूं आहिनि। किड्स गेट रेडी, जी ॿारनि खे चइजे बाबा तयारी वठो, बस्ता वस्ता ठाहियो पंहिंजा, हाणे हलो। घणी मोकलूं थियूं। घणी मोकलूं थी वियूं। ठीकु आहे अली साहब, वॾी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।